उनजी डेथ थी, उन खां खणी आया कल्ह 11 बजे ते दफ़न कई। सुबुह बजे जनाज़ो मिलियो आहे कमांड में कब्रस्तान काफ़ी इलाही परे हुते। ठीक है जी। असां वटि SSP छटो उहे बि असां सां हिते मौजूदु आहिनि पाकिस्तान ते। माण्हुनि जो वॾो तइदाद मौजूदु आहे कब्रिस्तान पासे। अजी जी अजी था वता दिए जो पोइ हा जो दिए। ठीक है। कफन था ना, कफन की जो कुछ इससे वहाँ रह गए, कुछ उन्होंने निकाला तो फट गया था, लेकिन वो मेला हो गया। लेकिन इसके अलावा कोई और कोई चीज़ नहीं, इधर कोई चीज़ नहीं, साली अंगूठी नजर आई। अंगूठी यहाँ से हम लोग जनाजा उठाया ना, हम लोगों ने यहाँ नहीं देखी। असां वटि छठे प्रेस को जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद जाखर। नज़ीर तव्हां कीअं था ॾिसो सॼी सूरत अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे? बिल्कुलु इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं हीउ जेको वाक़ियो आहे आउं सम्झां थो त झंग जा जेके जानवर आहिनि, सूअर, ॿिला, कुता, उहे बि अहिड़े क़िस्म जी माना जेको हरकत कोन था करे सघनि। जेको हीउ वाक़ियो पेश आयो आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे, गांधारींदड़ वाक़ियो आहे। ऐं हिन में जेकॾहिं जेको बि माना अहिड़ो को वैशी सुफ़त को बि मतिलबु हुनखे जेको आहे सो करे खां कड़ी सज़ा अचणु घुरिजे ऐं हुन जा जेका तेरा खॼणु घुरिजनि उहो गिरफ़्तार थियणु घुरिजे, कानून जे गिरफ़्त में अचणु घुरिजे। ऐं ताकी हिकिड़े